Murtaza HD Production. Subscribe now. रबतों में सूह भरिया आमीन का जरिया तुझे अखिन में जानी वह जी जादूगरिया रबतों में सूह भरिया आमीन का जरिया पहरी दिठो मुतो के की जरत घुम दे प्यारा एक होए अगे तो सुहिणो आतल होई रे सकारा झूलन में थे झूले तू हनियो खुशियां मनारा हेठा बिछल होए तू मथा थे वस्या फुहारा दिलकश हुयो सो मंजर कपड़ा पुस्या तो वारा उन वक्त मां विञाए सारा रब जो कसम हर हर मुँह थे भरिया शुकारा एक मां चरियो न हुस पर हज़ारे हुआ मुपारा डेढ़ झूम में तो मूंखे कया इशारा जिन भी ॾिठो जली विया आशिक सभई वेचारा जन्नत जड़ा लगाते कींझर जही किनारा विसरी सज्ञान मुखा अज ताई से नजारा सभनी चयो परिया रब तो में सूह भरिया आमीन का जरिया खा चोटी ताई अब कई तो ते मेहनत मालिक तो के बख्शी सुह जहरी यार दौलत की दे नसीब जहके की दिस बदल जी किस्मत कब का दुआ घुरा पियो मुँह ते करे इनायत मुहिंजो जे थी वञे तूं जियरे मिली पे जन्नत ज़ाहिर कई मुआहे हिन दिल जी हीअ हकीकत पहिरीं बि मूं ते आहे रब जी वॾी गनीमत छो जो मूंखे ॾिनाई हद खां वधीक शोहरत रब खां नथो घुरां मां दुनिया ई माल मिल्कियत बस हाणे मूंखे आहे जानी तुझी ज़रूरत ही सुवाल आख़िरी आहे तुंहिंजी मिले मोहब्बत तुंहिंजे मिलण सां मिलंदी बेचैन दिल खे राहत छो जो ही दिल चरिया रब तो में सूह भरिया आमीन का जरिया दे महल चयाई पंहिंजो पतो दे दिल बर फौरन लिखी पने ते
एड्रेस कई मुहाज़िर कराची ठटे जे विच ते हारे में आ मुझो घर दरगाह जमील शाह जी मशहूर आहे अक्सर अची रोड जित खुटे थो हूंदी जाए मुंहिंजी आख़िर साए कलर जा दर अथसि उतर तरफ़ ॿियो घर नाशाद उते ई मिलंदो हमी सोचां जो ही शाइर जे मां उते न मिलियसि अचजां सिधो शहर वर रस्ते जे खाॿे पासे हूंदी बैंक एग्रीकल्चर हूंदो भाउ मीर महमद कंदो ॻोल्हे मूंखे ज़ाहिर इत्तेफ़ाक़ सां मां जानी निकिरी वञा जे ॿाहिर आहे ठटे में बैठक असगर शाह वीडियो सेंटर इहा जाए आख़िरी रब तो में सुह भरी आमीन का ज़रिया तुझे अखियन में जानी बहजी जादूगरिया रबतों में सुह भरिया आमीन का ज़रिया